न्यू सईदाबाद जी मेहरान कॉलोनी में काका ऐं मलक बिरादरी जे नौजवाननि में थियल झेड़े खां पोइ न्यू सईदाबाद पुलिस जे अॻूणे SHO नादिर भट्टी पारां काका बिरादरी जे ॿिनि ॼणनि फ़कीर लाला रमज़ान काका ऐं संदसि भाणेजे सनाउल्ला काका ते कयल तज़लील ऐं बदतरीन तशद्दुद ख़िलाफ़ न्यू सईदाबाद में सिंध नौजवान इत्तेहाद ऐं सियासी समाजी तंज़ीमनि बाशऊर शहरियुनि सहाफ़ियुनि पारां शहीद बेनज़ीर भुट्टो चौक खां न्यू सईदाबाद प्रेस क्लब ताईं शोएब काका अब्दुल रशीद ॾेथो मोहम्मद याकूब काका जी अॻुवाणी में पुलिस गर्दी नामंज़ूर लाला रमज़ान काका सां इंसाफ़ कयो। SHO नादिर भट्टी ऐं मुलविस पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार करे FIR दाख़िल कयो जे उॿारींदड़ नारनि सां सवें माण्हुनि एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो। इन मौक़े ते सिंध नौजवान इत्तेहाद जे अॻुवाणनि शोएब अहमद काका, GS कौमी महाज़ जे मरकज़ी अॻुवाण कामरेड अब्दुल रशीद ॾेथो, JUI जो मक़ामी अॻुवाण अब्दुल गफ़ार मदनी, पेपे शहीद भुट्टो लाइट्स फोरम जे अॻुवाण शिराज अहमद समो, समाजी अॻुवाण अब्दुल रज़ाक काका, मोहम्मद याकूब काका मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त काका ऐं मलक बिरादरी जे नौजवान में थियल झेड़े में न्यू सईदाबाद पुलिस जे अॻूणे SHO नादिर अली भट्टी धुर बणिजी काका बिरादरी जे ॿिनि ॼणनि सरवरी जमायत जे मक़ामी अॻुवाण लाला रमज़ान काका ऐं संदसि भाणेजे सनाउल्ला काका खे कानून जी लताड़ कंदे अॻूणे SHO नादिर भट्टी बदतरीन तशद्दुद शर्मनाक तज़लील जो निशानो बणाए खेसि रतोरत करे छॾियो। संदसि रत में रंगियल कपिड़ा ज़बरदस्ती तब्दील कराए गुम कया विया आहिनि। हिन चयो त न्यू सईदाबाद पुलिस इंतज़ामिया हिक तरफ़ी कार्रवाई कंदे काका बिरादरी जी फरियाद वठण लाइ तयार नाहे। हिननि सरवरी जमायत जे रूहानी पेशवा MNA मखदूम जमीलुज़्ज़मा, सूबाई वज़ीर ख़ुराक मखदूम महबूबुज़्ज़मा, IG सिंध पुलिस, DIG हैदराबाद रीजन ऐं SSP मटियारी खां मुतालबो कयो त काका बिरादरी जे ॿिनि ॼणनि ते थियल तशद्दुद ऐं तज़लील जो नोटिस वठी अॻूणे SHO ऐं मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करे काका बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे। रसूलिहिल करीम अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अज़्ज़ुल्मु ज़ुलुमातुन यौमल क़ियामा। ही असांजे भाई लाला रमज़ान सां थींदड़ ज़ुल्म सितम दुनिया जे हर या सईदाबाद जे हर माण्हू ताईं इहा ख़बर वाक़ी थी चुकी आहे त हुन सां ज़्यादती ऐं ज़ुल्म थियो आहे। जमियत उलमा इस्लाम जो इहो मंशूर ऐं दस्तूर आहे त हर ज़ालिम जी बग़ावत ऐं मज़लूम जी हिमायत। ही मज़लूम सां जेकी बेरहमाना तशद्दुद कयो वियो आहे, जॾहिं पाकिस्तान जो कानून बग़ैर कहीं जुडिशल रिमांड जे कहीं ते पुलिस खे कहीं के चंबे हणण जी इजाज़त कोन थो ॾिए त ही कानून जा रखवाला ही कानून जी भञ कंदा त पोइ ही ग़रीब अवाम या अवाम खे तव्हां पाण ई इन शयुनि ते मजबूर कयो था त ही कानून हथ में वठनि। जॾहिं पाण तव्हीं कानून जो सबक़ ॾियो था त पोइ कानून खे तव्हीं पाण छो था तोड़ियो। अफ़सोस सां चवणो पवे थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सरगर्म कारकुन सरवरी जमात जो अॻुवाण उन्ही सां सईदाबाद जे थाणे ते ज़ुल्म तशद्दुद थिए पियो, पोइ ही ग़रीब अवाम जो छा थींदो? पोइ ग़रीब अवाम जो छा थींदो जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो एतिरो सीनियर कारकुन अॻुवाण ऐं 178 खां वठी सैदाबाद में रहां पियो। हिन टाइम ताईं को बि अहिड़ो सीन न थियो आहे जेको हिन वक़्तु थियो आहे असां सां। इन में असां सां एतिरे में हद खां ॿाहिरि जेका नाजाइज़ थी आहे, उन में इशू असांजो इहो हो त मेहरान कॉलोनी में जेके तक़रीबन 100 घर आहिनि, हुननि खे रजिस्ट्री जे लाइ असां हर हिकु चङे खे ऑफिसरनि खे हुते चई जेको आहे सो उन मां जे बि इन ई माण्हुनि जी रंड आहे जेके हिन वक़्तु असां ते जेको तशद्दुद करायो आहे। ऐं अलाही महिरबानी सां क़िबला साईं जन जो हुकुम ते कुझु एक्शन थियो बि आहे, पर अञा बि जेको SP मटियारी आहे उहो इन SHO खे जेको आहे अञा बि सैदाबाद विहारे वेठो आहे ऐं उनखे जेको आहे तव्हां रिफर नथो करे। ऐं ॿिए वटि चार्ज आहे उहो बि असां सां सही माना में अञा तावन कोन पियो करे। ऐं महिरबानी करे इंसाफ़ कयो वञे ऐं जेका धुर जेको ॿारनि जो मसइलो आहे उनखे बि हिकिड़ो वॾो वधाए इशू करे बणायो आहे।
न त कॾहिं बि अहिड़ो मसइलो न थियो आहे। असां हर हिकु बिरादरी में शहर सां हर हिकु भाई पीउ वारो वक़्तु गुज़रियो आहे ऐं इंशाअल्लाह अॻिते बि ईअं ई गुज़रंदो। पर हीउ जेको इनखे नंढड़ी ॻाल्हि खे वधाए ऐं असांखे जेको आहे बदनाम करण जे लाइ ऐं परेशान करण लाइ इहे इन्हनि हरबा इस्तेमालु कया आहिनि ऐं इन लाइ तव्हां इहो ई मुतालबो था कयूं त इंसाफ़ कयो। असां DIG हैदराबाद SSP मटियारी IG सिंध ऐं चीफ जस्टिस खां असांजो मुतालबो था कयूं त हीअ पूरी काका बिरादरी हीअ पूरो तहलके सैदाबाद जो बाशऊर अवाम हिते अॼु इन पुरअमन लाइ गॾु थियो आहे त असांखे हिते अमुन खपे ऐं हीअ पुरतशद्दुद जेको माहौल SHO नादर भट्टी कयो आहे इहो असांजे हिन 50 साल जी तारीख़ में हिन सैदाबाद थाणे ते नथो मिले। असां इहो पुरअमन घुरंदा कयूं त ख़ुदा रा इन ॿिन्ही बिरादरियुनि सां इंसाफ़ कयो, जुडिशनल इंक्वायरी विहारियो, जेको बि मुलविस आहे हिन में जेके बि हिन जा सहूलतकार आहिनि इन्हनि खे फिलफौरन ज़ाहिर कयो। ऐं असां पूरे तहलके में पुरअमन माहौल घुरण था चाहियूं। असां हिन पूरे सैदाबाद में पुरअमन माहौल घुरण था चाहियूं। असां इहो मुतालबो था कयूं त हीअ जेके बि हिते असां गॾु थियूं पुरअमन माहौल लाइ गॾु थियूं त हिकु लाला रमज़ान काका जे इंसाफ़ लाइ ऐं हिन में जेके बि मुलविस आहिनि उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं सज़ा पहुचायो तेसीं ताईं असांजो पुरअमन जारी रहंदो।